Audio Jungle. Audio Jungle. The news. कंबर शहजादगोड़ पुलिस जी काशे वारे इलाइक़े में पोखियल ॾोॾी आफ़ीम वारे फसल ख़िलाफ़ ऑपरेशन कंदे केतिरनि ई एकड़नि ते बीठल ॾोॾी जो समूरो फसल ट्रैक्टर घुमाए ख़त्म कयो वियो। ॾोॾी वारे फसल ख़िलाफ़ ऑपरेशन में ज़िले कंबर शहजादगोड़ पुलिस जी मुख़्तलिफ़ थाणनि ड्रिग गेबीदेरो कंबर SHO अहलकारनि DSP मंज़ूर अहमद जोखियो जी अॻुवाणी में काशे जे ॻोठनि मतारो बाजक ऐं ॿियनि इलाइक़नि में ऑपरेशन कयो वियो। SSP कंबर शहजादगोड़ बशीर अहमद बिरोही पंहिंजे बयान में चयो आहे त मनशियात फ़रोशनि ॾोहारियुनि ख़िलाफ़ सख़्तु ऑपरेशन कयो पियो वञे। ॾोॾी जे फसल खे ख़तमु करण जो मक़सदु ज़िले कंबर शहजादगोड़ खे मनशियात खां पाक ऐं ज़िले जे अवाम खे मनशियात जहिड़े नासूर खां मुकमल निजात ॾियणु आहे, जॾहिं त ॾोॾी पोखींदड़ ख़िलाफ़ गेबीदेरो थाणे ते केस पिणु दाख़िल कयो वियो आहे।